प्रोग्राम में एक भेरो ॿीहर भलीकार हिन में पाण ज़िक्र कंदासीं। सिंध में क़बीलाई तकरारनि सबबि हज़ारे माण्हुनि जूं ज़िंदगियूं विञाइजी चुकियूं आहिनि। हीउ सिलसिलो मुसलसिल जारी आहे। सिंध में इन बाबति का वाज़े तौर ते हिकमत अमली बि नज़र न पई अचे। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे। मुख़्तलिफ़ असांखे जेके फ़ैसिला थियनि था उन्हनि में नज़र ईंदा आहिनि। अॻूणा सूबाई वज़ीर आहिनि मीर मंज़ूर ख़ान पंवर साहिब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मीर साहब वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। ॿुधाइजो सभ खां पहिरियां सिंध में जेके क़बीलाई तकरारनि जो सिलसिलो असांखे मुसलसिल नज़र अचे पियो। मुख़्तलिफ़ वक़्तनि में असांखे ख़बरूं अचनि पियूं। सिंध जे ख़ासि करे उतरनि ज़िलनि मां जेके ख़बरूं अचनि पियूं क़बीलाई तकरारनि सबबि उन जा बुनियादी तौर ते अवां छा पिया सम्झो कारण कहिड़ा आहिनि? क़बाइली तकरारनि जा ॿ टे सबब आहिनि। हिकु त पहिरियों आहे ज़मीननि जो मसइलो। ज़मीननि ते माण्हू जेके नाजाइज़ कब्ज़ा थियनि था या वरी खाता चेंज कराए माण्हू पंहिंजो ज़मीन ते वेहनि था अची पोइ उन्हनि ते झेड़ा शुरू थियनि था। ॿियो आहे ज़ैफ़ुनि जो झेड़ो, जेको ज़ैफ़ूं खॼी थियूं वञनि ऐं इनखे कारोकारी जो रगु बिलियो थो वञे, उन खां बाद उन ते झेड़ा वधी था वञनि। छो अॼुकल्ह वरी रवाजु आहे त जेको ॿांह खणी थो वञे उनखे चवनि था त कोर्ट उनखे तहफ़ुज़ फरमाए थी ॾिए थी। उहो पंहिंजी जाइ ते कानून आहे। बाक़ी मक़सदु आहे त इलाइक़े में उहा ॻाल्हि माण्हू बर्दाश्त नथा करे सघनि, जंहिं ते क़बाइली झेड़ा वधी वञनि था। ऐं ॿियो आहे चोरी ऐं फुर, जंहिंमें चोर घिरनि था कंहिंजे घर में, कंहिं माण्हू खे मारे था वञनि। जेकॾहिं चोर मरे थो त वरी उहो झेड़ो ते शुरू थी थो वञे। फुर में को सुञाणप थिए थी त वरी फुर में बि चोरनि ऐं माल जेके भाॻिया आहिनि वीचारा ग़रीब माण्हू, उन्हनि सां झेड़ो थी थो पए। उते को क़तल थी थो वञे, वरी क़बाइली झेड़ा शुरू था थियनि। ॿ चारि क़िस्म आहिनि झेड़नि जा जेके ख़तमु नथा थी सघनि ऐं आहिस्ता बग़देर उभरी था पवनि। वरी कोशिशि कजे थी उनखे ठाहिण जी, ठही बि वञनि था। काफ़ी अहिड़ा तकरार आहिनि जेके वॾा वॾा तकरार अलाह कयो आहे। उहो कोशिशि कई आहे सभिनी दो ओड़े पाड़े जे मोज़िन मोतबरीन जेके आहिनि माना हितां माण्हू वञनि था मेड़ मदार करे, मेड़ में काफ़िला खणी उहो ख़ैरु कराइनि था ऐं ख़ैरु क़ाबिल क़बूल बि थियनि था। जंहिंजा तव्हां ॿुधाए बि हूंदा फ़ैसिला अहिड़ा तमामु काफ़ी क़त्ल गारत जा मसइला हल थी बि विया आहिनि काफ़ी हद ताईं। ऐं तंहिं बावजूदि किथे न किथे इंसाननि अटकी था पवनि त पोइ झेड़ा वधी था वञनि। अच्छा मीर साहब इहो बि ॿुधाइजो, सिंध में क़बाइली तकरार जेके मुसलसिल हलंदड़ आहिनि असांखे नज़र अचनि पिया, उन में हिन वक़्त ताईं अवां कहिड़ा फ़ैसिला कया आहिनि ऐं उन बाबति इहो बि ॿुधाइजो त वाज़े तौर ते जेको खून थियनि था ॿिन्ही धुरियुनि जा ऐं खून में जेके माफ़ कया वञनि था ऐं वधीक जेके खून थियनि था उन्हनि जा पैसा भराया वञनि था, छा न पिया सम्झो त इहो जेको सिलसिलो आहे ज़ाहिरी तौर ते जिन जा माण्हू मारिजी वञनि था त उन्हनि सां इहो इंसाफ़ न पियो थिए? छा आहे त खून जो एवज़ो जेको आहे उहो 15 खां 25 लख ताईं थिए थो। ऐं उन में माण्हू जेके एवज़ा मुआवज़ा ॾियनि था, छो जो ॿ तरफ़ी हिकु त झेड़ो हले थो, ॿियो जेको केसनि साम्हूं ॾियणो पए थो, जेके तमामु डिघो प्रोसीजर आहे, जंहिंमें 20-20 साल 15-15 साल माण्हू जेलनि में पिया आहिनि, 10-10 साल पिया आहिनि, केस हलनि ई कोन्ह था। उनजे करे बि तकलीफ़ूं थियनि थियूं। पोइ उनजे करे ख़ैरु अमल में अचनि था ऐं ख़ैरु के जेकॾहिं फ़ैसिला थिया कोन घणे क़दुरु, पर के जेके पैसा न ॾींदा ज़रूरु झेड़ो ख़तमु कोन थो थी सघे। जेसि ताईं मालिकनि खे मुआवज़ो नथो मिले तेसि ताईं झेड़ो हलंदो पियो रहे थो। मीर साहब इहो बि ॿुधाइजो, ज़ाहिरी तौर ते मुल्क में कानून मौजूदु आहे, अदालतूं मौजूदु आहिनि ऐं जेके तकरारनि जा फ़ैसिला थियनि था उन बाबति अदालती ऑर्डर मौजूदु आहिनि। उन बावजूदि बि अवां फ़ैसिला कयो था ऐं जेके धुरियूं आहिनि उहे बि असांखे अवां तरफ़ ॾिसंदे ई नज़र अचनि पियूं या जेके फ़ैसिला थियनि पिया उन्हनि तरफ़ ई ॾिसंदे नज़र अचनि पियूं। उन जा बुनियादी तौर ते कारण अवांखे कहिड़ा नज़र अचनि पिया? असांजी रिवायत ऐं रस्म ऐं कल्चर जेको असांजो प्रिवेल करे थो हिन वक़्तु, इहो अॼु खां वठी न आहे, इहो त अरसा दराज़ खां वठी आहे। इहो जीअं अंग्रेज़नि जे वक़्त में बि जिरगा सिस्टम हो बलूचिस्तान में, सिंध में इहो फ़ैसिला सिस्टम हो, पंजाब में पंचायत सिस्टम हुयो, जेको इंडिया में बि राइज हुयो पंचायत सिस्टम। तव्हां हाणे बि ॾिठो हूंदो, ॿुधो हूंदो। उन में छा थो थिए त अदालत जेकी आहे उहा टाइम वठे थी घणो। उन में वधि में इहा त उमिरि क़ैद या फांसी जॻहि सज़ा हूंदी, जेकी हाणे काफ़ी हद ताईं घटिजी वई आहे। ऐं उन में माण्हू खे जेको अग्रीव्ड धुर आहे, जंहिंजो क़तलु थिए थो, उनखे या इहा थिए थो त भाउ मुंहिंजो जेल में पियो, ॿिए कंहिं सज़ा ॾिनी, मां सज़ा नथो ॾेई सघां। पोइ के माण्हू त सज़ा जे बावजूदि बि झेड़ा ख़तमु कोन था थियनि। जेके कोर्ट सज़ा बि कंहिंखे ॾिए थी तॾहिं बि झेड़ा उहे बरक़रार हलनि पिया। उन्हनि खे जेसि ताईं धुरियूं हिक ॿिए में ठा नथियूं करनि तेसि ताईं इहे मसइला हल कोन था थी सघनि। कोर्ट जा एतिराम पंहिंजी जाइ ते आहिनि, फ़ैसिला हलनि था उते बि। ऐं पर हुन में डिले बि हिकु थिए थी, डिले में काफ़ी क़त्लो गारत वधी थी वञे।
मीर साहब इहो बि ॿुधाइजो जेके अवां फ़ैसिला कयो था या जेके फ़ैसिला थिया आहिनि हिन वक़्त ताईं उन मां अगरि का धुर ॿीहर अॻिराई करे थी या जेको फ़ैसिलो थियल आहे उन जी ख़िलाफ़ वर्जी करे थी त उन ख़िलाफ़ क़ानूनी तौर ते या जेके अवां फ़ैसिलो कंदा आहियो उन ख़िलाफ़ अगरि का धुर अॻिराई करे थी या ख़िलाफ़ वर्जी करे थी त उन ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थींदी आहे ऐं कीअं उन जो यकीन अव्हांखे ॾियारायो वेंदो आहे? उहो ईअं थींदो आहे ज़मानतूं थींदियूं आहिनि, जेको फ़ौती हूंदो आहे या जेको क़ातिल हूंदो आहे होॾों बि ज़मानत वठिबी आहे, हुन खां बि ज़मानत वठिबी आहे। जेको फ़ैसिले जी भञकड़ी कंदो, फ़ैसिले ते अमल न कंदो त ज़ामिन जेको हूंदो उहो बाउंड हूंदो ॿी धुर खे उन फ़ैसिले ते इम्प्लीमेंट कराए सघे। ऐं उहो लाज़मी कराइण जे करे फ़ैसिलो नथो मञे ऐं उहो न टुटे थो त उन धुर खे उहो जुर्म हेकूण जा ॿीण करे भरे ॾींदो। मीर साहब इहो ॿुधाइजो ज़ाहिरी तौर ते जेके झेड़ा थियनि था या मुख़्तलिफ़ वक़्तनि में माण्हू मारिया वञनि था उन बाबति धुरियुनि खे बि इहा ॼाण हुजे थी त आख़िर में इन जो फ़ैसिलो ई थियणो आहे। अवां छा पिया सम्झो त इन जे पुठियां कहिड़ा हथ मुलविस आहिनि ऐं केरु फ़ाइदो वठण जी कोशिशि करे थो? फ़ाइदो त झेड़े में कंहिंखे कोन थींदो आहे। इहे हिकिड़ो फैलायल ॻाल्हि आहे त माण्हू वेढ़ाए फ़ाइदो था वठनि। फ़ाइदो कंहिं बि धुर खे न थींदो आहे झेड़े में। झेड़ो नुक़सानु ई आहे। पुराणी कहावत आहे सिंधी जो, तव्हां ॿुधाईंदा झेड़नि जा मुंहुं बर ॾे हुजनि। सो उहो बर ॾे हुजनि छाजे करे त झेड़ो घर में ख़राबु आहे, झेड़ो बर में वञी मुंहुं गुम थिए। उन जे करे को बि सॼाण धुर न चाहींदी त को झेड़ो वधे। झेड़े खे खुटाइण जी कोशिशि कंदा आहिनि पाड़े जा मोज़िन, के सैयद बि हूंदा आहिनि, सरदार बि हूंदा आहिनि, रईस बि हूंदा आहिनि, मोतबर बि हूंदा आहिनि, जेके पाड़े में कोशिशि कंदा आहिनि त अच्छा मीर साहब इहो बि आगाह कंदा हलिजो असांखे अक्सर जेके क़बीलाई तकरार नज़र अचनि था या नंढड़ियुनि ॻाल्हियुनि तां जेके झेड़ा शुरू थियनि था जंहिंमें इंसानी जानियूं ज़ाया थियनि थियूं उहे उत्तर सिंध में नज़र अचनि था। छा मां सम्झो पिया त उते जेको सरदारी निज़ाम आहे, वॾेरको निज़ाम आहे, उहो हुजण जे करे उते जेके झेड़ा आहिनि उहे वधीक थियनि था ऐं उहे ई कारण आहिनि उत्तर सिंध में, या मां सम्झो पिया त ॿिया बि के कारण आहिनि हिन जा? गर्मी में माण्हुनि जा ब्लड प्रेशर हायर हूंदा आहिनि। सो जीअं पाणी वहंदो आहे वही ईंदो आहे, बसि पाणी जा पाण में झेड़ा तव्हां ॾिठा हूंदा। मौसम मिड़ी आहे मई खां वठी वेंदे ऑगस्ट ताईं घणो माण्हुनि जो ब्लड प्रेशर हाई थो थी वञे। शायदि इहो बि कारण थी सघे थो, पर ईअं न आहे हरू भरू। माण्हुनि जो इना जो मसइलो हूंदो आहे त मां मिड़ई ॾाढो इंसान ज़ात ख़बर थो पाण त मिड़ी इना जे करे घणो मिड़ी कोशिशि कंदी आहे त असां मिड़ी पंहिंजो ॾाढु बरक़रार रखूं ऐं असां को ख़ाइफ़ थियनि ॿाड़ू। उहा वॾी हिकिड़ी ग़लति मेंटेलिटी इंसान में आयल आहे। उनखे कोशिशि सां कंदा आहियूं उनखे ख़तमु करण जी कोशिशि घणेई माण्हू करनि था। असांजी बि कोशिशि आहे त सिंधी माण्हू पाण में ॿाहिरि थी रहनि। इहे झेड़ा झगड़ा इहे जेके गंदगी आहे सारी सिंध में, ॿिया मामला ई असां लाइ तमामु घणा हानिकार आहिनि। हिनखे जेके ख़तमु कराए इहो बि आगाह कंदा हलिजो त अव्हां हिन वक़्त ताईं केतिरा फ़ैसिला करे चुका आहियो ऐं उनजो जेको बुनियादु आहे उहो कहिड़ो आहे? हुन सां गॾोगॾु जेका धुर ख़िलाफ़ वर्जी करे थी या राज़ी थियनि थियूं उन लाइ कहिड़ा उपाउ अव्हां पारां वरिता वेंदा आहिनि? अंग अखर मूंखे मौजूदु कोन। फ़ैसिला त काफ़ी नंढी उमिरि खां वठी हाणे मुंहिंजी 69 साल उमिरि आहे, जेको कंदा था अचूं। मां त 16 साल जी उमिरि खां फ़ैसिला, 12 साल जी उमिरि खां फ़ैसिला शुरू कया। यादि कोन्हनि, बाक़ी फ़ैसिला तमामु वॾे पैमाने ते थिया जेके क़ाबिल क़बूल बि थिया आहिनि ऐं मां सम्झां थो त उहे अधूरियूं उथलियूं न आहिनि। ऐं अलाह जे करम सां करण वारो त अलाह सभिनि खे राज़ी करण वारो, पर कोशिशि कबी आहे त जीअं ॿई धुरियूं खीर खंड जीअं लिखंदा हो साहफ़ी लिखंदा आहिनि, खीर खंड थी उथारींदा आहियूं त जीअं वरी या उथले न फ़ैसिलो। अच्छा मीर साहब इहो बि आगाह कंदा हलिजो ज़ाहिरा हीउ सिलसिलो गुज़िरियल केतिरे ई अरसे खां असांखे सिंध में नज़र अचे पियो। तक़रीबन 4-5 ॾहाकनि खां अहिड़े क़िस्म जूं जेके कारवायूं आहिनि उहे थियनि पियूं, जेके मासूम इंसानी जानियूं आहिनि उहे ज़ाया थियनि पियूं ऐं असां ॾिसूं पिया त उहो ख़ासि करे असांखे उत्तर सिंध में मुसलसिल नज़र अचे पियो, तमामु घणो नज़र अचे पियो। अव्हां छा पिया सम्झो त इन्हनि जे ख़ात्मे जा हल कहिड़ा आहिनि ऐं बुनियादी तौर ते जटादार जेके हल आहिनि उन्हनि तरफ़ कीअं वञी सघिजे थो? मां सभिनि खे गुज़ारिश कंदो आहियां, सरदार साहिबान खे बि, इलाइक़े जे मौज़िन खे बि, त पहिरियों शरारत जीअं पुराणी कहावत आहे त शैतान छड़ो माखी लाहींदो आहे, माखी ते ईंदो आहे कुकुड़ ते कुतो, ॿिलो ॿिले ते कुतो, कुते ते ॾंडो। त जेकर माखी धोई छॾिजे पहिरियों त मां सम्झां थो झेड़ा वधंदा ई कोन। सो थोरी ॻाल्हि ते झेड़ा वधी था वञनि। हाणे कंहिंखे एक्सीडेंट थियो, कंहिंखे चिंगची लॻी, कंहिंखे गाॾी लॻी, कंहिं जवाबु ॾिनो, कंहिंजी स्कूटर फुर थी, कंहिंजी साइकिल फुर थी, कंहिंखे चमाटूं लॻियूं, हुन ते वरी पलव करण जे लाइ 2 लठियूं ठोकी लखड़नि को बंदूकूं लॻियूं। त पहिरियों ई झेड़े खे जेकॾहिं माण्हू मौज़ून इलाइक़े जा वञी ख़तमु कंदा त शायदि मां सम्झां थो इहा झेड़ा एतिरा तूल न वठंदा।
ऐं मां इहा गुज़ारिश कंदुसि गवर्नमेंट खे बि त अहिड़ो को कानून पास कजे जंहिंमें इलाइक़े जे मोज़ीन ऐं हुकूमत गॾिजी इन मसइलनि खे, हाणे काफ़ी फ़ैसिला अहिड़ा असां कया हूंदासीं, कया आहिनि जेके गवर्नमेंट में इन्वॉल्व थी विया, जंहिंमें डिप्टी कमिश्नर लेवल जा माण्हू, DIG लेवल जा माण्हू उहे हुया ऐं उन्हनि कोशिशूं कयूं। काफ़ी वॾा झेड़ा अहिड़ा निबिरी विया जेको अॼु ताईं उथिरिया बि कोन्हनि। अलाह जे करम सां माण्हू साॻी पंहिंजे मुल्कनि माॻनि ते मोटी विया आहिनि। जेके शहरनि में गुम थी विया, ग़ाइबु थी विया, 50-50 किलोमीटर में माण्हुनि जे नो गो एरिया बि बणियल हुयूं। अलाह कयो अॼु माण्हू साॻी पंहिंजे रोज़गार सां, पंहिंजी ज़मीन सां खेती ॿाड़ी करनि पिया। उते हर को पंहिंजो कमुकारु करे पियो, पाण भाइर थी रहनि था। सो मां इहा कंदुसि त इहा कोशिशि इहा हुजे त इलाइक़े जे मोज़िन खे ऐं गवर्नमेंट जॉइंट वेंचर करनि त मां सम्झां थो झेड़ा कोन थींदा। ठीकु आहे मीर साहब, इहो बि आगाह कंदा हलिजो त ख़ासि करे जेके क़बीलाई तकरार असांखे ॾिसण में नज़र अचनि था, उनमें जेका ताक़तवर धुर आहे त उहो कमज़ोर धुर ख़िलाफ़ पुलिस जो इस्तेमाल बि करे थी। पुलिस जे किरदार खे अव्हां कीअं पिया ॾिसो ऐं सियासी तौर ते जेके असांखे उत्तर सिंध में सियासतदान नज़र अचनि था, ख़ासि करे उन्हनि पारां केतिरो इस्तेमालु कयो पियो वञे क़बीलाई तकरारनि बाबति, ऐं आख़िर छो असांखे सिंध में उनजी अक्सरियत नज़र अचे पई? जेके सियासतदान आहिनि या वॾेरा आहिनि या इलाइक़े जा जेके बोतार आहिनि, छा अव्हांखे किथे ईअं बि नज़र आयो आहे उहे बि किरदारु अदा कनि पिया धुरियुनि खे विढ़ाइण में ऐं उन्हनि जो बि को फ़ाइदो नज़र अचे पियो? छा आहे त सियासी माहौल में लाज़मी आहे त पुलिस जेकी आहे, जेके माण्हू इक़्तिदार में हूंदा आहिनि उन सां राब्ते में ज़रूरु हूंदी आहे। ऐं उहा ॻाल्हि इहा हूंदी आहे जे हिकिड़ी धुर जो जेके हूंदा आहिनि, अॼुकल्ह इहो कुझु आहे ज़हन ते माण्हुनि खे त सियासी माण्हू हिकिड़ी धुर खे हथु रखंदा आहिनि, ॿी धुर खे तकलीफ़ पवंदी आहे। पुलिस पार्टी घटि बड़ बि आहे पर मजबूरनि हुनखे कोन एज वठिणो पवंदो आहे, कंहिं न कंहिंजी सिफ़ारिश ॿुधणी पवंदी आहे। उन सिफ़ारिश जे करे मां सम्झां थो इहो बि ख़राबी पैदा थी आहे थोरी घणी इन में पुलिस में ऐं आवाम में। वॾी महिरबानी अव्हांजी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। मीर मंज़ूर ख़ान पंवर असां सां गॾु मौजूदु हो। ज़ाहिरी तौर ते सिंध में गुज़िरियल केतिरे ई अरसे खां क़बीलाई तकरारनि जो सिलसिलो जारी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोज़ जे बुनियाद ते अहिड़ा वाक़िया साम्हूं अचनि था, अहिड़ियूं ख़बरूं साम्हूं अचनि थियूं ऐं हिन वक़्त ताईं हज़ारे नौजवान इन अहिड़नि वाक़ियनि में मारिजी चुकिया आहिनि। लखे माण्हुनि जी ज़िंदगी अज़ाब बणियल आहे। जेतोणीकि बुनियादी सहूलियतुनि बाबति बि सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं कुझु न आहे करे सघी, त हीउ अहम मामिलो आहे। इन बाबति बि सिंध हुकूमत को किरदारु अदा नाहे करे सघी। इन ते पाण प्रोग्राम में वधीक ॻाल्हाईंदासीं। वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु रहजो। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। प्रोग्राम जे हिसे खे अॻिते वधाईंदासीं, ज़िक्र कंदासीं क़बाइली तकरारनि जे हवाले सां ई। हिन वक़्तु असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे वीर जी कोहली साहब, असां सां गॾु मौजूदु आहिनि। पाण स्पेशल असिस्टेंट आहिनि वॾे वज़ीर जे ह्यूमन राइट्स बाबति, ऐं हुन सां गॾोगॾु ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट इक़बाल ॾिठो बि असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे। वॾी महिरबानी अव्हां ॿिन्ही जी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। वीर जी साहब, मां अव्हां खां शुरूआति कंदुसि। पाकिस्तान पीपुल्स पार्टी गुज़िरियल 13 सालनि खां सिंध में हुकूमत करे पई। सिर्फ़ 4 ज़िलनि जा जेके कुझु सालनि जा अंग अखर असांजे साम्हूं आया आहिनि, उन मूजिबि 2500 खां मथे नौजवान, पोड़ा, ॿार, तोड़े औरतूं, तोड़े पुलिस ऑफिसर क़बाइली तकरारनि जे सबबि मारिजी चुका आहिनि। छा पियो थिए सिंध में? न, इहा मूंखे न ख़बर डेटा तव्हां किथां वरिती आहे, पर इहो ज़रूरु आहे त वाक़िया छा आहिनि। हींअर कुझु ॾींहं पहिरीं तव्हां ॾिठो हूंदो जेके नऊं इंसानी ज़ाहिर क़ीमती ज़िंदगी हुयूं उहो ज़ाया थियूं। त हाणे ॻाल्हि इहा आहे त इहे किथां जा वाक़िया हाणे ॿ इशू आहिनि। हिकिड़ो इहो आहे त जो गवर्नमेंट जो मामिलो आहे, ॿिए पासे सरदारी निज़ाम आहे। हाणे सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ जॾहिं बि अहिड़े क़िस्म जूं शयूं थींदियूं रहियूं आहिनि, उनजे ख़िलाफ़ जॾहिं बि एक्शन थींदो रहियो आहे त जेको सरदारी निज़ाम आहे उहो जस्टिफिकेशन ॾींदो रहियो आहे त भई असांजो निज़ाम आहे, पुराणो हले थो, उहो असांजे कल्चर जो हिसो आहे, तव्हां हुनखे सच न करियो, तव्हां हुनजे ख़िलाफ़ न ॻाल्हायो, अहिड़े क़िस्म शयूं थियनि। हाणे पॉलिटिकल पार्टीज़ कॾहिं कॾहिं इन समझौते ते अची वेंदियूं आहिनि त भई हाणे हिकिड़ा सो उन्हनि खे पंहिंजो जेको सरदारी निज़ाम आहे उनजो वोट बैक आहे, सभु शयूं हूंदियूं आहिनि। पर इहो जेकॾहिं कानूनी तौर ते ॾिठो वञे त कंहिं बि सूरत में जाइज़ न आहे। पर हिन खां पहिरीं तव्हांखे यादि हूंदो त 2004 में अलाए 5 में, मूंखे साल यादि कोन्हे, पर CM हाउस जे अंदरि बि जरगा थींदा रहिया आहिनि। हाणे जिरगा जेके थिया आहिनि हिन खां पहिरीं उनखे रियासती इदारनि जेको आहे सो उनखे प्रोटेक्ट कयो आहे, रियासती इदारनि खे सहकार कयो आहे। ऐं हिन खां पहिरीं पाकिस्तानी सॼी तारीख़ सां ॾिसंदो त जॾहिं बि हिते जेको आहे सो BD नाले सां अहिड़े क़िस्म जूं इलेक्शन जेके लोकल गवर्नमेंट इलेक्शन थियूं त उनमें उन्हनि सरदारनि खे इस्तेमालु कयो वियो ऐं सरदारनि जे थ्रू इलेक्शन लड़ियो वियो, हिते विड़ियो वियो। त हाणे हिते सरदारी निज़ाम खे हथु वठी कुझु इदारनि जेको आहे उनखे एॾो परवान चढ़ायो आहे जो हाणे उहे एॾे ताक़तवर आहिनि जो उहे मुल्की रियासती निज़ाम खे पंहिंजो तस्लीम करण लाइ तयारु न आहिनि। सो
सो हाणे इहो जेकॾहिं ॿिए पासे कानूनी जेको मामिलो आहे उहो उनजे ख़िलाफ़ आहे, कानून जे ख़िलाफ़ आहे। अहिड़े क़िस्म जेके वाक़िया थिया आहिनि उनमें सिंध गवर्नमेंट या असांजे डिपार्टमेंट उन ते नोटिस वरितो आहे। हींअर बि असां नोटिस वरितो, 9 माण्हू जेको आहे सो सरकारी निज़ाम जे उन में वीर जी साहब, जेका सूरत हाल हिन वक़्तु असांखे नज़र अचे पई सिंध में, जेका डेटा जी मां ॻाल्हि कई, मां तव्हांखे ॿुधायां त उहो 4 ज़िलनि जे असांजे नुमाइंदनि खां असां इहा डेटा गॾु कई आहे कुझु सालनि में, जेके अंगखर साम्हूं आया आहिनि। ॿिए पासे जेका सरदारी निज़ाम जी या जरगा थियनि था उनमें बि मेजॉरिटी पाकिस्तान पीपल्स पार्टी जा न सिर्फ़ु माण्हू शामिल आहिनि पर उहे फ़ैसिलनि में बि मौजूदु रहनि था। टे पासे अगर सूबे में हुकूमत आहे, अगर का अहिड़ी ख़िलाफ़ वर्ज़ी थिए थी, फ़ैसिला थियनि था त उन्हनि शयुनि खे सूबाई हुकूमत पंहिंजी रिट क़ाइमु छो नथी करे, उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई छो नथी खणे? सिर्फ़ु छा सम्झो पिया त नोटिस ज़रिए ई इहे सभु कुझु मामला हल थी सघनि था, या जेको ही गुज़िरियल केतिरे ई अरसे खां सिलसिलो जारी आहे उहो रुकिजी सघे थो? ॾिसो, जॾहिं बि अहिड़े क़िस्म जो जिरगो थियो आहे, असांखे या मूंखे इहा ख़बर पई त कुझु ॾींहं अॻु में त हिते दादू में हिकिड़ो साफ़ी दोस्त हुयो ऐं हिकिड़े वॾे सिंधी चैनल जो पंहिंजो नुमाइंदो हुयो, उन न्यूज़ ब्रेक कई त भई हिते जिरगो थियो आहे, उन में हिकिड़ी छोकिरी खे पथर हणी संस्कार कयो वियो आहे, मारियो वियो आहे। चेयरमैन साहब उन ते नोटिस वरितो, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, हुन में सीएम साहब नोटिस वरितो, मूं नोटिस वरितो ऐं फौरी तौर ते असां हुनखे जेको कस्टडी करायोसीं, उनजे माइट खे कस्टडी करायोसीं ऐं आख़िर में ख़बर पई त उहो जेका जंहिं न्यूज़ ब्रेक कई उहो ग़लति हुयो। जेका फैमिली आहे उहो हुते पथरनि जो कमु कंदा हुआ ऐं मथां को पित किरी लाइ छा आहे पथर लॻा, उन करे ॿारड़ी मरी वई। पर जेको बि आहे, पर ॻाल्हि आहे त जॾहिं बि सम्झो जिरगे जो मामिलो अचे थो त असां फौरी तौर ते नोटिस वठण जो मतिलबु इहो हूंदो आहे त उन ते केस दाख़िल थिए थो ऐं कानूनी एक्शन थिए थो। केतिरा सरदार बोतार वडेरा जेके फ़ैसिला कनि था, जरगा कनि था, उहे अवां पारां गिरफ़्तार कराया विया आहिनि? छा इहा असां जे साम्हूं सूरत हाल आहे गुज़िरियल केतिरे अरसे खां? न ॾिसो, हाणे इहो जो मूं तव्हांखे हींअर जेको ॿुधायो न, उहो जेको हाणे तव्हां पहिरीं ॻाल्हि करे विया त जेके बि अहिड़े क़िस्म जिरगा कनि था उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां हीअं हरगिज़ न आहे। सरदारी मेजॉरिटी जो मां ज़िक्र कयो, सरदारी निज़ाम जेको आहे उहो बलोचिस्तान में तमामु स्ट्रॉन्ग आहे ऐं सिंध में बि कुझु ज़िलनि में आहे। पर हीउ जेको मूं तव्हांखे दादू जो मसइलो ॿुधायो सवेले, उनजो तालुक़ु पाकिस्तान PTI सां हो, तहरीक इंसाफ़ सां। त हाणे पर उहो पार्टियूं पंहिंजी जॻह ते, पर ॻाल्हि आहे त हिकिड़ो सरदारी निज़ाम आहे ऐं सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ आहियां, कानून सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ आहे, पर हुनजे बावजूदि सरदारी निज़ाम असां वटि आहे जेको अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला करे थो। पर इहो आहे त जॾहिं उहे फ़ैसिला असांजे साम्हूं अचनि था, मीडिया ते अचनि था त असां हुते नोटिस वठूं था, एक्शन थिए थो। इकबाल साहब, बाबा ॿुधाइजो, जेका वीर जी साहब ॻाल्हि करे पियो, हिन सेगमेंट खां अॻु में मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी रही मीर मंज़ूर पंवर सां बि, जॾहिं उन खां इहो ई सुवाल पुछो जेको हींअर वीर जी साहब ॿुधाइनि पिया, सरदारी निज़ाम जो जेको कारण असांजे साम्हूं अचे पियो त कानून में झोल आहिनि, कानून में कमज़ोरियूं आहिनि, जेसि ताईं उहे शयूं अदालतुनि में हलनि, प्रूफ थियनि, उहे पहुचनि, तेसि ताईं धुरियूं अॻिते निकिरी वञनि थियूं, उन्हनि जे करे हिकु हथी मिले थी। ऐं ॿियो रीज़न इहो ॿुधायो वियो त ज़ाहिरी तौर ते जेके इन क़िस्म जा मामला थियनि था त उन जे पुठियां बि के हथ हुजनि था। अव्हांजी छा राय आहे हिन मामले ते? ॾिसो महराज, तव्हांखे ॿ शयूं सम्झणियूं पवंदियूं त जेको जिरगो चओ था या फ़ैसिलो चओ था या जेको सुलह चओ था, उन जा ॿ पासा आहिनि, ॿ एस्पेक्ट्स आहिनि। हिकिड़ो एस्पेक्ट उहो आहे जेको बि ऑनर किलिंग या ऑनर रिलेटेड या अहिड़ी शयुनि में जंहिंमें संग चटी या ॿी शयुनि खे जस्टिफाई कंदो हुजे। ॿियो जिरगे जो जेको एस्पेक्ट आहे उहो आहे रिकन्सिलेशन चओ, मीडिएशन चओ, फ़ैसिलो चओ, जॾहिं तव्हां ॿिनि ट्राइब्स खे या ॿिनि फैमिलीज़ खे या तव्हां ॿिनि धुरनि खे ठाहे करे जॾहिं अचो था। हाणे जेकॾहिं तव्हां लीगल फ्रेमवर्क ते हलंदासीं त तव्हांखे ख़बर हूंदी त पाकिस्तान में सरदारी सिस्टम एबोलिशन एक्ट 1974 यानी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जे दौर में सरदारी सिस्टम एबोलिशन एक्ट इहो 1974 में आयो। उन खां पोइ तव्हां ॾिठो त 2004 में शाज़िया मिसबात शाज़िया वर्सिस एसएचओ पनो आकिल, जंहिंमें जेको आहे शबीर शेख साहब एडवोकेट जेको वकील हुयो, तॾहिं बि जिरगो उहो घणो ऑनर किलिंग रिलेटेड शयुनि में, ऐं उन खां पोइ वरी सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान 2018 में बि जिरगे खे इलीगल, अनकॉन्स्टिट्यूशनल ऐं अल्ट्रा वायरस करार ॾिनो। ऐं उन में बि जेका सेंक्टिटी ऑफ लाइफ आहे माण्हू जी, राइट टू लाइफ, यानी आइन जो पाकिस्तान जो आर्टिकल 9
उहो ऐं ॿी शयुनि जी। पर हाणे मां तव्हांखे ॿी ॻाल्हि मज़े जी ॻाल्हि ॿुधायां जेको मां वीर साहब खे बि ॿुधां पियो। हाणे जॾहिं बि तव्हां क़बाइली धुरनि जे झेड़नि खे ॾिसंदव उन्हनि जी हिकिड़ी ॿी पॉलिटिकल इकनॉमी बि आहे। तव्हां कश्मीर जे कचे खां वठी दादूअ जे कचे ताईं अचो ऐं अॻिते हली तव्हां ॾिसो था त जॾहिं कचे जी ज़मीननि में तमामु वास्ट ज़मीन बि आहे, उते जी इकनॉमी उन्हनि माण्हुनि खे कबीलनि खे मिली थी वञे त उहे कबीला उहा इकनॉमी यूज़ करे पंहिंजी पॉलिटिकल इंट्रस्ट खे वधाइण लाइ कनि था। तंहिंजे करे तव्हां हाणे ॾिठो हूंदो त जेको हाणे ही करंट ते कश्मीर जो वाक़ियो थियो आहे त जेका कचे जी रिवराइन एरिया आहे या जेका माण्हुनि जी जेका तव्हांजी एक्सेसिबिलिटी नथा ॾियो। तव्हां ॾिसो माज़ीअ में जॾहिं मोरे खां दादूअ जी पुल ठाही, हाणे वेझराब में तव्हां जेको आहे गंबट खां लाड़काणे जी पुल ठाही, हाणे जेकॾहिं तव्हां घोटकी खां कश्मीर जी पुल ठाहियो था। पर मुंहिंजो त एज़ अ समाजी इंसानी कंहिंजे कारकुन जे हवाले सां इहो यकीन आहे त सिस्टम जेको आहे असांजो जेको फ़ौजदारी निज़ामी अमल आहे उनखे जेसितोणी तव्हां ठीकु न कंदव तेसितोणी केतिरा बि जिरगा थियनि। छो त मां महर जतोई जेको जिरगो शिकारपुर जा 6 दफ़ा थिया आहिनि ऐं सही थो चवे कंहिं हद ताईं वीर जी कोहली साहब त जॾहिं अरबाब रहीम साहब चीफ मिनिस्टर सिंध जो हुयो त CM हाउस में ऐं उन जो एमिकेबल डिस्प्यूट ऑर्डिनेंस बि आंदो हो त जिरगनि खे लेजिटिमाइज़ एंड जस्टिफाई करण जी कोशिशि कई। पर हाणे तव्हां ॾिसो था पुलिस जॾहिं FIR दाख़िल करे थी त उन FIR दाख़िल थियण जी, उन खां पोइ इन्वेस्टिगेशन थियण जी, उन खां पोइ प्रोसिक्यूशन थियण जी, उन खां पोइ कोर्ट में उन्हनि जी प्रोसिक्यूशन केतिरी थी थिए। हाणे थी त ईअं थो क़बाइली जड़नि में त 20 खून उन्हनि जा, 23 उन्हनि जा, 20 23 में कटियो, बाक़ी 3 खूननि जा। ऐं जॾहिं 3 खूननि जो जेको बि बदिलो मिले थो उहो जेके असली एग्रीड पार्टीज़ आहिनि उहे उन्हनि खे इंसाफ़ नथो मिले त पोइ इहा साइकिल जेका आहे वायलेंस जी उहा पई हलंदी रहे थी। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे शिकारपुर हुजे, कश्मीर हुजे, कंबर शहदाद कोट हुजे या ॿिया उत्तर सिंध जा जेके बि इलाइक़ा आहिनि उते असांजा जेके पार्लियामेंट में जेके मेंबर वेठा आहिनि, हा तव्हां इहा ॻाल्हि चई सघो था, चाहे उहा पीपुल्स पार्टी जी हुकूमत हुजे चाहे उहा ॿियनि इतिहादी धुर जी हुजे, उहो पार्लियामेंट जो जेको मेंबर आहे जॾहिं असेंबली में अचे थो त डिफरेंटली बिहेव करे थो, जॾहिं उहो पंहिंजी हद में कॉन्स्टिट्यूएंसी में आहे त उहो लॉ मेकर नथो रहे, उहो उते एज़ अ जिरगा होल्डर थिए थो ऐं हुते उनखे मसलत जेका आहे उहा कॉन्स्टिट्यूएंसी जी पॉलिटिक्स जी मसलत करे थो जेको आहे। तंहिंजे करे पॉलिटिकल पार्टीज़ बि इन शइ खे क्लियरली इन शइ खे ॾिसनि त जॾहिं तव्हां फ़ैसिला था चओ, जिरगा था करायो त तव्हां अदालती निज़ाम खे मज़बूत कयो, उते जज वधायो, कोर्टियूं वधायो, उन्हनि खे रिसोर्सिस ॾियो, पुलिस खे मज़बूत कयो त हल क्रिमिनल जस्टिस मॉडल आहे, इहो हल न आहे जेको असां ट्राइबल हल रिकंसिलेशन जो कयूं पिया। वॾी महिरबानी इकबाल लिथो साहब, वीर जी कोहली साहब प्रोग्राम में वक्त ॾियण जे लाइ। ज़ाहिरी तौर ते ही मामलो गुज़िरियल केतिरे ई अरसे खां सिंध में जारी आहे। उन बाबति जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सूबाई हुकूमत आहे उन पारां को किरदारु हिन वक़्त ताईं अदा नाहे कयो वियो। उन बाबति पुलिसिंग सिस्टम ते हमेशह खां इल्ज़ाम लॻंदा रहनि था ऐं हिन वक़्त ताईं सिंध में लखे माण्हुनि जूं ज़िंदगियूं इन्हनि क़बाइली तकरारनि सबबि अज़ाब बणियल आहिनि। रोज़ जी बुनियाद ते हिन खे ख़बरूं अचनि थियूं, पर हिन वक़्त ताईं न सिर्फ़ु हुकूमतुनि में संजीदगी नज़र अचे पई, नई ॿियनि पासनि खां असांखे हिन मामले ते का संजीदगी नज़र अचे पई। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सूबाई हुकूमत खे इन बाबति न सिर्फ़ु कानून सख़्तु करणु घुरिजनि, पर उन सां गॾोगॾु पुलिसिंग सिस्टम ते बि नज़र रखण जी ज़रूरत आहे त जीअं का उहा कंहिं ताक़तवर धुर ख़िलाफ़ इस्तेमालु न थी सघे। इन से प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाइण ते पोइ पंहिंजे मेज़बान मिराज हबीब खे ॾींदा इजाज़त। तलाने के बाद